चमकंदड़ खंजर ऐं ॿिनि दोस्तनि जी कहाणी। हिकु ॾींहुं गन्नू ऐं कोयो ॿई दोस्त पंहिंजे ॻोठ खां जकार्ता तरफ़ वञी रहिया हुआ त रस्ते ते हिकु हंधि दुधड़ में खेनि का शइ चमकंदे नज़र आई। उनखे खणण लाइ ॿई अॻियां वधिया ऐं ॾिठाऊं त उहो हिकु चांदी जो खंजर हो। छा त सुहिणो खंजर आहे, गन्नू चयो। हिन खे शहर में विकिणी आऊं शाहूकार थी सघां थो। तुंहिंजो छा मतिलबु आहे त उहो तूं ई विकिणंदे? कोयो चयो। उहो आऊं ई हुअसि जंहिं पहिरें इन खे ॾिठो। न, हक़ीक़त में इन ते पहिरें मुंहिंजी नज़र पई। गन्नू ऐं कोयो में खंजर जे मामले ते छिकताण थी वई। कुझु बहस खां पोइ आख़िरकार ॿई ॼणा इन ॻाल्हि ते राज़ी थिया त उन लधल खंजर जा ॿई मालिक आहिनि ऐं ॿई हिकु जेतिरा भाङे व्यवहार आहिनि। हुननि फ़ैसिलो कयो त जकार्ता में इन खे विकिणी जेके पैसा थींदा उहे ॿई अधो अधु करे खणंदा। हलंदे हलंदे रस्ते ते जॾहिं राति थी पई त हिननि खे थकावट जे करे राति बि थी वई त हिननि सोचियो त हिते आराम कजे। सो समुंड जे किनारे ते हिकु जाइ ॻोल्हे सुम्हण जी तयारी कयऊं ऐं खंजर खे ॿिन्ही ॼणनि पंहिंजे विच में रखी ॿई ॼणा बालम थी सुम्ही रहिया। राति थी वई, पर अधु गुज़रण खां पोइ गन्नू जी अखि खुली त ॾिठाई त कोयो घाटी निंड में घुघरा पियो हणे। हुनखे ख़्यालु आयो त छो न उन खंजर खे लिकाए छॾियां ऐं पोइ विकिणी सभु पैसा आऊं ई खणां। आख़िरकार आऊं ई हुअसि जंहिं उहो खंजर पहिरीं ॾिठो। उहो सोचे हुन आस्ते आस्ते खंजर खयो ऐं लिकाइण लाइ जाइ ॻोल्हण लॻो। पहिरीं हिन खे हिकु पथर ॾिसण में आयो। ॾिठाई त हिन वॾे पथर हेठां हिन खे लिकाए छॾियां, पर पोइ सोचियाई त हीअ हंधि मुनासिबु न आहे, छो त हिते लिकायल शइ मुंहिंजे साथी खे मिली सघे थी, जेका ॾिसण सां ई कोयो उथंदो त ॾिसी वेंदो। हिन इहो सोचो करे पोइ समुंड में हिन खंजर खे लिकाइण जो सोचियो ऐं पाणी में घिड़ी वियो। छाती जेतिरे उन पाणी में पहुची पेर जे आङुरियुनि सां खंजर खे झले समुंड जे तरे में पियल रेती में अधु गाबरो खोड़े छॾियईं। उहो कमु करण बैदि हू यकदमि अची सुकून सां कोयो जे पासे में सुम्ही रहियो। पर कोयो खे बि का हुई अंदर में आंध मांध। सो थोरी देरि बैदि उथी पियो। निंड फिटी वियसि, अखि खुलियसि, उथी पियो जो ॾिसे त दरअसल खंजर जे हुनखे ओन हुई। सो सोचाई त खंजर मूंखे ई लधो आहे, छो न इन खंजर खे आऊं किथे लिकाए छॾियां। सो इहो सोचे जीअं खंजर खणण लाइ उते झाती पाताई ॾिठाई, पासो वारायई त ॾिठई त ॿिली खंजर गुम आहे। कोई चयो, वहड़े गन्नू वाह। हुन दिलि में सोचियो, ही त को मूंखां अॻु ई करतब ॾेखारे छॾियई। मूंखां अॻु में ही कमु करे वियो जेको आऊं सोचियो वेठो आहियां। उन ई बैदि हू उथी बीठो ऐं हेॾां होॾां पहाड़नि में जबलनि में हेॾे होॾे पट ते ॾिसणु लॻो त खंजर किथे लिकायल आहे। खंजर खे ॻोल्हणु लॻो, पर हुनखे किथे बि खंजर नज़र न आयो। निराश थी मायूस थी वापसि मोटियो। थोरी देरि थी वई, ककरनि जे पोयां हाणे चंड बि निकिरी चुको हो ऐं जीअं हुन उन चांडोकी रोशनी में गन्नू खे ॾिठो त संदो जिस्म ते पाणी जा फुड़ा ॾिसण में आया ऐं गन्नू जो जिस्म पुसियल नज़र आयसि। कोई सम्झी वियो त गन्नू समुंड मां थी आयो आहे। दिलि में ख़्यालु कयई त गन्नू खंजर किथे लिकायो हूंदो, शायदि पाणी में लिकायो हूंदो। हिन हथनि पर थोरो झुकी करे गन्नू जे मुरियुनि खे थोरो हेठि ज़बान लॻाए चटे ॾिठो त उहे खारा हुआ। सोचाई त पक सां ही समुंड में घिड़ियो आहे। पोइ हुन समुंड जे खारे पाणी खे चेक करण लाइ उन बैदि हुन गोॾा चटिया त उहे बि खारा हुआ। उन बैदि हुन चेल ताईं ज़बान फेरे ॾिठो त पाणी जा आसार नज़र आया। पोइ जॾहिं हू सीने ते पहुतो त उते लूणियाठे पाणी जो सवादु न हो। सो यकदमि कोयो सम्झी वियो
कोयो सम्झी वियो त ही केतिरे ताईं समुंड में वियो आहे। हू सम्झी वियो त गनू एसि ताईं समुंड में वञी खंजर लिकायो आहे। सो हिकदमि समुंड में घिड़ियो ऐं जॾहिं संदसि छाती ताईं पाणी आयो त पेरनि सां हेॾां होॾां समुंड जे तरे में जांचणु लॻो, छो त संदसि दोस्त बि छाती जेतिरे पाणी में अंदरि वियो हो ऐं खंजर खे ॻोल्हणु लॻो। थोरी महिनत खां पोइ हू खंजर ॻोल्हण में कामयाबु थी वियो। खंजर खणी मोटण ते सोचणु लॻो त हाणे हिन खे हू किथे लिकाए। संदु नज़र साम्हूं ॿनी में काननि जा केतिरा ई बंडल बीठल हुआ, उन ते पई। काननि जा केतिरा ई बंडल हुआ। चांडोकी राति में हिन इन तरफ़ मुंहुं कयो ऐं ही मोननि भल हली काननि जे हिकु बंडल में खंजर सुधो वञी लिकियो ऐं उते ई सुम्ही रहियो। सुबुह थियण ते जॾहिं गनू जी अखि खुली त कोयो गायब हो। हू डोड़ पाए समुंड में खंजर खणण लाइ वियो त उहो बि गायब हो। एतिरे में हुनजी निगाह साम्हूं ॿनी में रखियल काननि जे लॾनि ते पई ऐं सम्झी वियो त कोयो पक इन्हनि में लिकल हूंदो। सो बंडल जे ओसे पासे में मेहूं गाह चरे रहियूं हुयूं। गनू बि हिकु मेह जी ॻिची मां गिंजणी छोड़े पंहिंजी ॻिची में ॿधी ऐं हथनि ते गुको थी काननि जे हिकु हिकु लॾ ॾे वञणु लॻो। हर हंधि लॾ वटि पहुची करे हुन पंहिंजो मथो हुनखे ईअं थे हयो ॼण में थो न हणे ऐं हुन सां गॾु घिंडणी जो आवाज़ थिए कयो। आख़िरकार हू उन बंडल वटि बि वञी पहुतो जंहिंमें कोयो लिकल हो। काननि जे बंडलनि खे ठेलो अचण ते ऐं साॻी वक़्तु घिंडणी जी आवाज़ थियण ते कोयो सम्झी वियो त का में चुरंदी चुरंदी का अची पहुती आहे ऐं चरे बि पई, मस्ती बि करे पई। सा चरंदे चरंदे संदसि काननि वारे लॾ में अची मुंहुं हयो हुअसि। सो चिड़ मां रड़ करे चयईं, भॼी वञ भटारी, वञी ॿिए हंधि नेरनि पाणी कर, हितां न वेंदे त शींहं खाई वेंदई। उहो ॿुधी गनू उन बंडल मां ॿ चारि काना छिके कढिया त संदसि दोस्त नज़र अची वियो। कोयो खंजर सुधो ॿाहिरि निकिरी आयो ऐं ॿई ॼणा बाक़ी सफ़र पूरो करण लाइ अॻिते वधणु लॻा। रस्ते ते हिननि हाणे हिन रीति फ़ैसिलो कयो त पहिरीं हुननि ॿिन्ही हुन खंजर खे लधो, पोइ कोयो उतां ॻोल्हे आयो जितां गनू लिकायो हो ऐं पोइ गनू उतां ॻोल्हे आयो जितां कोयो लिकायो हो। उन करे हाणे उनजे इन हालत में खंजर ते ॿिन्ही जो हिकु जेतिरो हक़ आहे ऐं बराबरि जो हिसो थींदो। सो ॿिन्ही फ़ैसिलो कयो जॾहिं जकार्ता में पहुचंदासीं त विकिणी ॿई पैसनि खे अधो अधु कंदासीं। पोइ ॿई ॼणा जकार्ता शहर पहुता ऐं उते खंजर खे विकिणी मिलियल पैसनि जो पूरो हिसो यानी अधो अधु करे ॿिन्हिनि हिकु जेतिरो विराए कयो ऐं पोइ पंहिंजी बाक़ी ज़िंदगी ख़ुशि ख़ुशि गुज़ारण लॻा। सतियो उमेदु आहे त तव्हां हिन कहाणी खे इंजॉय कयो हूंदो ऐं हिन जो मक़सदु बि सम्झी विया हूंदा त कॾहिं बि लालच न करणु घुरिजे ऐं कंहिं दोस्त सां दगा दोखो न करणु घुरिजे, छो त दोखे ऐं दगा जो नतीजो इहो ई थियणो आहे त जहिड़ो तव्हां कंदा ओड़ो ई भरंदा, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो करियो, शेयर करियो। अल्लाह हाफ़िज़।